हाज़ुर नाज़ुर के हवाले से ही असां अगे भी मोकिलियूं आहिनि बिल्कुल इंशाअल्लाह ताला ही भी ॿुधाईंदासीं त कंहिं बुज़ुर्ग फरमायो कब्र में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं और फरिश्ते गर उठाएं तो मैं उनसे यूं कहूँ कि मैं पाए नाज से अब ऐ फरिश्ते क्यों उठूं, मर के पहुँचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते। ज़रा गौर करो, रूए ज़मीन ते किरोड़े माण्हू रोज़ानो मरन था, किरोड़े जाइन ते एक ही वक्त में हर एक खां मुनकिर नकीर यो सवाल पुछन था। इन जी माना त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी किरोड़ा जाइन ते एक ही वक्त कब्रन में तशरीफ़ फरमा थियन था। यो हाज़ुर नाज़ुर जो चिट्ठो ऐं मज़बूत सबूत ना है। तवज्जो ऐं गौर करे तो मुनकिर नकीर किरोड़ा जाइन ते एक ही वक्त हाज़िर थी सकन था। मलकल मौत किरोड़ा जाइन ते एक ही वक्त में दुनिया के कुंड कुर्छ में जेको हाज़िर आहिनि मलकल मौत दुनिया के कुंड कुर्छ में रूह कब्ज़ करे सके तो। शैतान किरोड़ा जाइन ते एक ही वक्त में इंसानन के गुमराह करे सके तो। जेकॾहिं हिंदुस्तान में को गुनाह करे थो तो उनको पुछो तो वो चवंदो शैतान मुझे वर्गलायो। जे अमेरिका में को गुनाह करे थो तो उनको पुछो तो कंहिं गुनाह पे वर्गलायो तो मुझे शैतान वर्गलायो। जे पाकिस्तान में हुजे, सिंध में हुजे, बलूचिस्तान में हुजे, पंजाब में हुजे, सरहद में जाथे भी माण्हू खां गुनाह सरज़द थिए थो उन खां पुछो वेंदो तो वो चवंदो त मूंखे शैतान वर्गलायो। त हाणे इहो शैतान भी हर जाइ ते पहुचे थो। तो हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किरोड़ा जाइन ते एक ही वक्त में दुखी दिल के दिलासो दई ज़ियारत जो शरफ बख्शिन था ऐं दुख दर्द ऐं मर्ज़ मिटे छॾनि था। यो अक़ीदो त क़ब्र में निजात जो सबब भी बणिजे थो। को भी माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ही ॻाल्हि त हर हिकु अहले इल्म सम्झे थो त सलाम हाज़िर ऐं मौजूद खे कयो वेंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में 5 वक्त असां नमाज पढ़ूं था। अत्तहियात में अस्सलाम अलैका अय्युहन नबी पढ़ूं था। अर्ज़ मुंहिंजो इहो आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाज़िर ऐं मौजूद आहिनि। ॿियो त अलैका में काफ़ ख़िताब जो आहे। ख़िताब मुखातिब सां कयो वेंदो आहे ऐं मुखातिब हाज़िर हूंदो आहे। इन मां साबित आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाज़िर व नाज़िर आहिनि। हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तर्जुमो ऐ नमाज़ी जॾहिं तूं क़ाइदे में वेही त पंहिंजी दिल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के हाज़िर समझी चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू। नोट कयो ही ॻाल्हि ध्यान सां ॿुधो ऐं यादि रखो त अत्तहियात में सलाम अर्ज़ करण वक़्तु मेराज जे वाक़े जी नियत न हुजे, यानी सलाम अर्ज़ करण वक्त नकल ऐं हिकायत जी नियत न हुजे बल्कि इंशा सलाम जी नियत हुजे। तमाम फ़ुक़हा ऐं मुहद्दिसीन जो इहो ई चवणु आहे। दुर्र मुख़्तार पढ़ी ॾिसो, हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह भी इहो ई इरशाद मुबारक आहे त यानी बाज़ आरिफ़िन चयो आहे त अत्तहियात में इहो ख़िताब इन करे आहे त हक़ीक़त मुहम्मदिया मौजूदात जे ज़रे ज़रे में ऐं मुमकिनात जे हर फ़र्द में सरायत कयल आहे। बस हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़िन जी ज़ात में मौजूद ऐं हाज़िर आहिनि। नमाज़िन खे घुरिजे त हिन माना खां आगाह रहनि ऐं हिन शहूद खां गाफ़िल न थियनि ताकि क़ुर्ब जे नूर ऐं मार्फत जे भेदनि ऐं राज़नि में कामयाबु थियनि।